जय झूलेलाल दोस्तों। सिंधियुनि जो वॾो ॾिणु अचिणो आहे ॾियारी। इन ॾियारीअ ते असां कहिड़ी पूॼा कंदा आहियूं, कीअं पूॼा कंदा आहियूं, कहिड़ियूं रीतू रस्मूं आहिनि, कहिड़ी शयुनि जो इस्तेमालु कंदा आहियूं, इहे सभु जेके आहिनि मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान का और हुनर मुस्कान का सिंधी ते अपलोड करे चुकी आहियां। हटरी छा आहे, हटरी कीअं ठाहिजे, उन जी डेकोरेशन, उन सां गॾु पुटरो जेको लक्ष्मी माता जो घरु हूंदो आहे उहो कीअं ठाहिजे। पूॼा में असां अलॻि अलॻि क़िस्म जूं मिठाइयूं रखंदा आहियूं, लाई रखंदा आहियूं, त इहे मिठाई और लाई कीअं ठाहिजे। ॾियारीअ ॾींहुं असां ठाहींदा आहियूं चिटी कुनी, उहा चिटी कुनी कीअं ठाहिजे उन जी बि रेसिपी मां पंहिंजे चैनल ते अपलोड करे चुकी आहियां। इन्हनि सभिनी वीडियोज़ जी हिकु प्लेलिस्ट ठाही आहे जंहिंजी लिंक जेका आहे मां हिन पोस्ट जे कमेंट सेक्शन में शेयर कंदसि, त ज़रूरु चेक कजो और पंहिंजे माइटनि और दोस्तनि खे ज़रूरु ॿुधाइजो त हुनर मुस्कान का हिकु चैनल आहे जंहिं ते इहे सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोज़ अवेलेबल आहिनि। जय झूलेलाल।